ब्रेकिंग न्यूज़ तंगवाणी शहर विच बाज़ार में मलिक ऐं लाशारी बिरादरी विच में कार तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में लठियूं लॻण सबबि मलिक बिरादरी जा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मलिक बिरादरी जा नज़ीर अहमद, फारूक अहमद, अब्दुल करीम, मुनीर अहमद मलिक ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए पासे पुलिस के इतला करण बावजूद पुलिस पहुची न सघी। वारसनि पंहिंजी मदद पाण तहत ज़ख़्मियुनि खे खणाए तंगवाणी रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त अस्पताल में अमलो न हुअण करे ज़ख़्मी तड़पंदा रहिया। सनन कनकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मलिक बिरादरी जे माण्हुनि SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजो चवणु हुयो त लाशारी बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे संदन इंसाफ़ ॾिनो वञे।